अस्सलाम वालेकुम ज़ाहिद हेयर एंड वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त पंहिंजो टॉपिक हले पियो ह्यूमन फिज़ियोलॉजी जो, उन में पाण ह्यूमन कोऑर्डिनेशन सिस्टम कयोसीं। ह्यूमन कोऑर्डिनेशन सिस्टम में पाण पढ़ियोसीं त बाबा जेके नर्व्स हूंदियूं आहिनि उहे ट्रांसमिट कंदियूं आहिनि इंफॉर्मेशन खे, ठीकु आहे, इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सिस। उन खां पोइ पाण हुन में ॿी शइ पढ़ीसीं त केमिकल जेके मैसेजिस हूंदा आहिनि उहे उनखे पाण हार्मोन्स चवंदा आहियूं, उहे असांजी बॉडी जे थ्रू मूव कंदा आहिनि बॉडी में। उन खां पोइ पाण पढ़ियासीं त जेको आहे सो ब्रेन जा टे पार्ट्स कहिड़ा आहिनि: फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिड ब्रेन, फ्रंटल लोब, पेरिटियल लोब, ऑसिपिटल लोब या टेम्पोरल लोब जो कहिड़ो फंक्शन आहे, उहे छा था कनि, ठीकु आहे, इहो पाण पढ़ियोसीं। उन खां पाण पोइ सेरिबेलम पढ़ियोसीं, लिम्बिक सिस्टम पढ़ियोसीं, ब्रेन स्टीम पढ़ियोसीं, ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे सो पाण खे चार्ट ठाहियोसीं त बाबा थैलेमस जो त कहिड़ो फंक्शन आहे, रिसीव करे थो मैसेज फ्रॉम 5 सेंसिस, जेके बि इंसान जा 5 सेंसिस आहिनि न, उन खां उहो रिसीव करे थो इंफॉर्मेशन खे, मैसेज खे, ऐं सेंड करे थो छाखे, लिम्बिक सिस्टम खे। उन पोइ पाण हाइपोथैलेमस पढ़ियोसीं त इहो छा थो करे, इहो असांजी पल्सिस खे, थ्रस्ट खे, असांजी बुख खे, एपिटाइट खे, या असां जेको स्लीप पैटर्न आहे, जेको निंड करण जो अमल आहे, या जेको असांजो पैटर्न आहे, जहिड़े तरीक़े सां निंड कयूं था, उनखे जेको आहे सो कंट्रोल करे थो। ऐं जेकी हार्मोन प्रोडक्शन हूंदी आहे हाइपोथैलेमस, उनखे बि कंट्रोल कंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ हिपोकैम्पस पाण पढ़ियोसीं त असांजी जेकी लॉन्ग टर्म मेमोरी हूंदी आहे उनखे करे थो। मिड ब्रेन जेको आहे इहो मास्टर कोऑर्डिनेटर आहे। सेरिबेलम जेको आहे इहो कंट्रोल करे थो बैलेंस खे, मूवमेंट खे, बॉडी जेको पोस्चर हूंदो आहे उनखे। उन खां पोइ पॉन्स पाण पढ़ियोसीं, ठीकु आहे। उन खां पोइ पाण मेडुला पढ़ियोसीं। मेडुला जो कहिड़ो फंक्शन आहे, इहो इनवॉलेंटरी हूंदो आहे। इहे ओड़ा टास्क परफॉर्म कंदो आहे जेके रेगुलेटिंग कंदा आहिनि ब्लड प्रेशर एंड ब्रीथिंग खे, सही आहे। त इहे इन शइ खे रिवीजन करण जो मक़सदु इहो ई हूंदो आहे त तव्हांखे जॾहिं वन पेपर में वेंदव न, त तव्हांखे किथे न किथे इहा शइ क्लिक थी वेंदी आहे ज़हन में, त यार इहा असां हिते शइ पढ़ीसीं ऐं उहो फ़ाइदो ॾींदी आहे। अच्छा, अॼु पाण पढ़ंदासीं स्पाइनल कॉर्ड। हाणे पाण पढ़ियोसीं त सेंट्रल नर्वस सिस्टम में ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो ब्रेन आहे, ॿियो आहे स्पाइनल कॉर्ड, ठीकु आहे। हाणे इस ब्रेन खे त असां पाण फुली अंडरस्टैंड करे आयासीं, हर शइ ब्रेन जी पढ़ीसीं, जेकी वन पेपर जे पॉइंट ऑफ व्यू सां ईंदी आहे तक़रीबन छा मतिलबु हर शइ पाण क्लियर कई आहे। उन खां पोइ स्पाइनल कॉर्ड। हाणे स्पाइनल कॉर्ड छा हूंदो आहे त इहो लॉन्ग बंडल ऑफ नर्व टिश्यूज़ हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे इहो ब्रेन खां, हाणे हीअ सम्झो, लेट सपोज़ तव्हांजो हीअ ब्रेन आहे, ठीकु आहे। हिन खां पोइ जेकी रीढ़ जी हड्डी आहे, ठीकु आहे, हीअ जेकी पाण चवंदा आहियूं उहो सिधो स्पाइन ताईं, हेसि ताईं, हीअ सॼो जेको आहे इहो स्पाइनल कॉर्ड हिन खे पाण चवंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे इहे स्पाइनल कॉर्ड में इलाही सारियूं लॉन्ग बंडल ऑफ नर्व्स थींदियूं आहिनि, ठीकु आहे, नर्व टिश्यूज़ हूंदा आहिनि जेके तक़रीबन 18 इंचिस जा हूंदा आहिनि। नंबर 1 शइ हिन में MCQs में इहे शइ पुछंदा आहिनि त जेके लॉन्ग बंडल ऑफ नर्व टिश्यूज़ आहिनि स्पाइनल कॉर्ड में, उन्हनि जी जेको आहे सो उन लेंथ केतिरी आहे, त उहा 18 इंचनि जा हूंदा आहिनि, ठीकु आहे। सही आहे। त हाणे स्पाइनल कॉर्ड तव्हां सम्झो, जेकी तव्हांजी रीढ़ जी हड्डी आहे उनखे पाण स्पाइनल कॉर्ड चवंदा आहियूं, सिंपल तव्हां उनखे सम्झो, ठीकु आहे। उनजी घणी हूंदी आहे, लंबाई 18 इंच हूंदी आहे, सही आहे। हाणे इहो जेको असांजो लोअर पार्ट आहे ब्रेन खां, उन खां वठी करे स्पाइन ताईं जेको आहे सो स्पाइनल कॉर्ड आहे। ठीकु आहे। इंसान जे जेके असांजो दिमाग़ आहे, उनजो जेको लोअर पार्ट आहे, उन खां वठी करे सिधो स्पाइन ताईं, ठीकु आहे, इनखे पाण छा था चऊं, स्पाइनल कॉर्ड चऊं था, ठीकु आहे। स्पाइनल कॉर्ड किथां शुरू थिए थो, जेको लोअर पार्ट आहे बॉडी उनजो ब्रेन, उन खां वठी करे सिधो स्पाइन ताईं, ठीकु आहे। हाणे इन में जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्म जी नर्व्स आहिनि, ठीकु आहे। हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जी नर्व्स आहिनि, इलाही सारी नर्व्स आहिनि। ही नर्व्स वञी करे अॻिते पेरीफेरियल नर्व सेंट्रल पेरीफेरियल हिन जो सिस्टम जो जेको आहे सो फंक्शन जो हिसो थींदियूं, ठीकु आहे, नर्व सिस्टम जो। त स्पाइनल कॉर्ड जेको आहे सो असांजी रीढ़ जी हड्डी आहे, जेके असांजी ब्रेन खां वठी करे, लोअर पार्ट ऑफ ब्रेन खां वठी करे थ्रो स्पाइन ताईं आहे, ठीकु आहे। इन जी लेंथ जेके उहा 18 इंचिस आहे, ठीकु आहे। हाणे इन्हनि खे जेके नर्व्स आहिनि, ही जेके हिन स्पाइनल कॉर्ड मां निकिरनि थियूं, इनखे पाण छा था चऊं, पेरीफेरियल नर्व
सिस्टम, ठीकु आहे। हीअ जेके नर्व्स निकिरनि थियूं, सम्झ में अचे थी न ॻाल्हि, त स्पाइनल कॉर्ड में जेके नर्व्स निकिरनि थियूं पाण हुनखे पेरीफेरियल नर्व सिस्टम चऊं था, ठीकु आहे, या नर्वस सिस्टम चऊं था। हाणे स्पाइनल कॉर्ड जेको हीअ आहे, हीअ सॼो ऐं इन जे अंदरि फ्लूइड हूंदो आहे हिकिड़ो, माना हिकिड़े क़िस्म जो पाणी वारी का शइ हूंदी आहे, फ्लूइड हूंदी आहे। अरे इहो फ्लूइड छो हूंदो आहे, त जॾहिं बि तव्हांखे का इंजरी थिए, ठीकु आहे न, या तव्हां जॾहिं पोस्चर चेंज कयो था, जॾहिं तव्हां का शइ सट निकिरी वेंदी आहे चेल मां, ठीकु आहे, या जॾहिं तव्हां का स्पोर्ट कयो था, तव्हांखे धकु लॻे थो, त उन इंजरी खे या तव्हांजे पोस्चर खे मेंटेन करण लाइ, ठीकु आहे, उनखे डेलीकेट करण लाइ, या उनखे प्रोटेक्ट करण लाइ, या उनखे क्यूशन ॾियण लाइ इहो एक्ट कंदो आहे, ठीकु आहे। इन खे छा चइबो आहे फ्लूइड खे? सेरिबेरियल स्पाइनल फ्लूइड। CSF बि हिनखे चयो वेंदो आहे, ठीकु आहे। त असांजो जेको स्पाइनल कार्ड आहे उनजे अंदरि हिकिड़ो फ्लूइड आहे, ठीकु आहे। इन फ्लूइड खे छा चइबो आहे? सेरिबेरियल स्पाइनल फ्लूइड, ठीकु आहे। इहो जो छा जो हिन जो फंक्शन छा आहे त इहो एक्ट करे थो एज़ ए क्यूशन। क्यूशन सम्झो न, जीअं तव्हां तकियो वठंदा विहणो, ठीकु आहे, तव्हां हेठो ॾींदव सुम्हण जे टाइम ते, त उनखे तव्हांजी जेकी गर्दन आहे उनखे प्रोटेक्ट कंदो आहे, ठीकु आहे। त हिकु इहो बि जेको फ्लूइड आहे इहो प्रोटेक्ट करे थो उन में जेके नर्व टिश्यूज़ आहिनि, ठीकु आहे, उन्हनि जा उनखे उन्हनि ते प्रेशर पए थो या उन में इंजरी थिए थी, त उनखे प्रोटेक्शन जे लाइ इहो सेरिबेरियल स्पाइनल फ्लूइड लाज़मी आहे, ठीकु आहे। हाणे उनखां पोइ जेको आहे हिन में स्पाइनल नर्व्स में 31 पेयर्स थींदा आहिनि, 31 पेयर्स, ठीकु आहे। हाणे ॾिसो स्पाइनल जेको कॉर्ड आहे इहो वर्टिब्रल सिस्टम आहे, ठीकु आहे। इन में 31 पेयर्स ऑफ स्पाइनल नर्व्स थींदियूं आहिनि, ठीकु आहे। उहे छा थियूं कनि? उहे थ्रू जेके वर्टिब्रल कॉलम आहे उन थ्रू उहे रन थियूं कनि, ठीकु आहे। त हीउ हुयो पंहिंजो स्पाइनल कॉर्ड। स्पाइनल कॉर्ड मतिलबु रीढ़ जी हॾी, ठीकु आहे, लेंथ घणी आहे? 1.1 पेपर जे पॉइंट ऑफ व्यू सां पाण खे ॿीहर ॾिसूं था 18 इंच, ठीकु आहे। ऐं इन में जेको आहे सो इन जे किथां शुरू थिए थो? लोअर पार्ट ऑफ ब्रेन खां स्पाइन ताईं शुरू थिए थो, ठीकु आहे। इन जे अंदरि हिकिड़ो फ्लूइड हूंदो आहे, हुन पाण छा था चऊं? सेरिबेरियल स्पाइनल फ्लूइड चऊं था। इन जो कमु छा आहे? इहो प्रोटेक्ट कंदो आहे, ठीकु आहे। लिखी छॾियूं था, ठीकु आहे। इंजरी खां या जॾहिं बि तव्हां पॉस्चर जेको आहे सो तव्हां पंहिंजो चेंज कयो था उन खां, या प्रेशर तव्हांजी चेल ते पए थो, ठीकु आहे, या पुठी ते पए थो, उन खां तव्हांखे इहो फ्लूइड बचाईंदो आहे, ठीकु आहे। हाणे इन में 31 पेयर ऑफ स्पाइनल नर्व्स हूंदा आहिनि, ठीकु आहे, जेके रन थ्रो वर्टिब्रल कॉलम। वर्टिब्रल कॉलम जी शक्ल में इहे रन कंदा आहिनि। हीअ वर्टिब्रल कॉलम जेके 31 स्पाइनल नर्व्स आहिनि, ठीकु आहे। हाणे हीअ हुयो पंहिंजो स्पाइनल कॉर्ड। हिते पंहिंजो सेंट्रल नर्व सिस्टम ख़तमु थिए थो। सेंट्रल नर्व सिस्टम जा ॿ पार्ट्स आहिनि, हिकिड़ो ब्रेन आहे, ॿियो स्पाइनल कॉर्ड आहे, ठीकु आहे। ब्रेन खे पाण कंप्लीटली पढ़ी आयासीं, स्पाइनल कॉर्ड खे बि अॼु पाण ख़तमु कयोसीं, सही आहे। त हिन मां इनशाला हिन हफ़्ते तव्हांखे MCQs मिलंदा, टेस्ट तव्हांजी निकिरंदी, ऐं हिन खे सही तरीक़े सां कयो त जीअं पाण हिन खे एक्चुअली करे खणी ॾिसूं। उन खां पोइ पंहिंजो अचे थो पेरीफेरियल नर्व सिस्टम। हाणे पेरीफेरियल नर्व सिस्टम छा आहे, जंहिंखे पाण PNS चऊं था। पहिरीं वर्ड तव्हां ॿुधो आहे पेरीफेरियल? पेरीफेरियल चइबो आहे दूर दराज़ या ॿाहिरियों कंहिं बि शहर जो जेको ॿाहिरियों हूंदो आहे उनखे पाण पेरीफेरी चवंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे पेरीफेरियल नर्व सिस्टम छा हूंदो आहे? हाणे ॾिसो, ॿ क़िस्म जा पाण पढ़ी आयासीं त नर्व सिस्टम आहिनि इंसान जी बॉडी में, ठीकु आहे। असल में बार बार लिखण जी ज़रूरत न पए थी, त छोकिरनि खे सम्झ घटि थो अचे, ठीकु आहे, छो त उहो बिल्कुलु बेसिक लेवल ते आहिनि।
अच्छा, त ॿ क़िस्म जा असांजे जिस्म जे अंदरि नर्वस सिस्टम आहिनि, ठीकु आहे। हिकिड़ो जेको आहे सो पाण सेंट्रल नर्वस सिस्टम पढ़ी आयासीं, ठीकु आहे, जंहिंजे अंदरि ब्रेन ऐं स्पाइनल कॉर्ड अचे थो। सेकेंड जेको नर्वस सिस्टम आहे उनखे पाण चवंदा पेरीफेरियल नर्वस सिस्टम। हाणे जेकी हीअ नर्व्स निकितियूं न स्पाइनल कॉर्ड मां, जॾहिं हीअ नर्व्स निकिरी करे पूरे जिस्म में जेके वञनि थियूं हीअ, ठीकु आहे, इहे जेके आहिनि पेरीफेरियल नर्वस सिस्टम आहिनि। हाणे पेरीफेरियल नर्वस सिस्टम कीअं कमु कंदो आहे पाण उनखे ॾिसंदासीं, ठीकु आहे। हाणे पेरीफेरियल जेको नर्व सिस्टम आहे इहो थ्रू आउट बॉडी में हूंदो आहे, ठीकु आहे। ब्रेन ऐं स्पाइनल कॉर्ड सां अटैच हूंदो आहे। लेट सपोज़ हाणे तव्हांजे हथ आहे, ठीकु आहे, का बि गरम शइ पई आहे, थधी शइ पई आहे, ठीकु आहे, या गरम शइ ते तव्हां हथ हणो था, त इहो तव्हांजी पेरीफेरियल नर्व सिस्टम जे थ्रू मैसेज वञे थो सेंट्रल नर्व सिस्टम में, ठीकु आहे, दिमाग़ में। उतां वरी उहो वापसि मोटर न्यूरॉन जे नर्व जे थ्रू अचे थो तव्हांजे हथ खे, त हथ परे कर, हीअ शइ गरम आहे जेकी बॉडी खे नुक़सानु ॾींदी, ठीकु आहे। त तव्हांजे दिमाग़ खे जेको सिग्नल वञे थो उहो मुख़्तलिफ़ ऑर्गन्स जेके आहिनि तव्हांजे जिस्म जा, उन्हनि मां पेरीफेरियल नर्व सिस्टम जे थ्रू वञे थो, ठीकु आहे। हा, इहो जेको नर्व सिस्टम आहे हिनखे पाण पेरीफेरियल नर्व सिस्टम चऊं था। इन में जेके नर्व्स आहिनि उहे सॼी बॉडी में थ्रू स्पाइनल कॉर्ड ऐं ब्रेन सां गॾु अटैच आहिनि, ठीकु आहे। हाणे इन ॿिनि सिस्टम जो कमु छा हूंदो आहे, इहे कम्यूनिकेट कंदा आहिनि हिक ॿिए सां, ठीकु आहे। हाणे दिमाग़ ऐं स्पाइनल कॉर्ड जेको सेंट्रल नर्व सिस्टम जो हिसो आहे, इहो पेरीफेरियल नर्व सिस्टम सां कम्यूनिकेट कंदो आहे। पेरीफेरियल नर्व सिस्टम जेको आहे उहो हिन सिस्टम सां कम्यूनिकेट कंदो आहे। कम्यूनिकेट करण जो मतिलबु आहे हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहिनि, आसान सिंधी में चऊं, या हिक ॿिए सां तावन कंदा आहिनि, ठीकु आहे। त जीअं हाणे तव्हां का शइ एक्सीडेंट आहे या फ्लाइट आहिनि, को अहिड़ी हंगामो थी थो वञे जिते तव्हांजी जहिड़ो थी थो पए, त उते हाणे भॼणो आहे या उते जेको आहे सो फाइट करणी आहे, विढ़णो आहे, ठीकु आहे। हाणे इहो तव्हांजे सिस्टम, जॾहिं तव्हांखे को धकु लॻे थो, ठीकु आहे, उन जो सूरु केतिरो थिए थो, या तव्हां का गरम चांहि पीओ था, त इहो सॼो जेको आहे सो ईअं सम्झो त पेरीफेरियल नर्व सिस्टम जे थ्रू ई तव्हांजो मैसेज वेंदो आहे सेंट्रल नर्व सिस्टम जो। उतां वरी वापसि ईंदो आहे, ठीकु आहे। त उन ऑर्गन खे अची करे उहो ॿुधाईंदो आहे त बाबू इहा शइ करणी आहे या न आहे करणी। अचे थी ॻाल्हि सम्झ में? त इहे जेके ॿ टाइप ऑफ सिस्टम्स आहिनि इंसान जिस्म में, इहे कम्यूनिकेट कंदा हिक ॿिए सां, ठीकु आहे। त जीअं असांजी जेको बॉडी जी जी फंक्शनिंग आहे उहा सही तरीक़े सां थिए ऐं उनजे मुताबिक़ ई प्रोसेसिंग थिए असांजी ब्रेन जी। अॼु आवाज़ु थोरो उहो आहे छो त मूंखे ज़ुकाम आहे, इन करे माज़रत पहिरियों। हाणे पेरीफेरियल नर्व सिस्टम में 12 पेयर्स हूंदा आहिनि, ठीकु आहे, जंहिंखे पाण कार्नियल नर्व्स बि चवंदा आहियूं। हाणे पेरीफेरियल सिस्टम खे मां PNS लिखंदुमि, हुन मां सम्झी वेंदो त पेरीफेरियल नर्व सिस्टम ई आहे, ठीकु आहे। ठीकु आहे। त हिन में 12 क़िस्म जा कार्नियल नर्व्स थींदियूं आहिनि ऐं 31 पेयर ऑफ स्पाइनल नर्व्स हूंदियूं आहिनि। त हीअ जेको सिस्टम आहे इन में 12 क़िस्मनि जी, ठीकु आहे, पेयर्स हूंदा आहिनि स्पाइनल नर्व जा, ठीकु आहे। एंड 31 पेयर्स हूंदा आहिनि स्पाइनल नर्व जा एंड 12 पेयर्स हूंदा आहिनि कार्नियल नर्व्स जा, ठीकु आहे। हाणे इन जो फंक्शन छा आहे? हाणे इन मां कुझु अहिड़ा नर्व्स आहिनि जेके एक्सक्लूसिवली सेंसरी नर्व्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे सेंसरी नर्व्स कहिड़ा आहिनि? हाणे सेंसरी नर्व्स उहे हूंदा आहिनि या सेंसरी सेल सां जेको आहे सो अटैच हूंदा आहिनि, जेके असांजे सेंसिस, जेके 5 सेंसिस आहिनि, ठीकु आहे, जीअं स्मेल आहे, विजन आहे, असां ॾिसूं था, ठीकु आहे, इन सां उहे कनेक्टेड हूंदा आहिनि, ठीकु आहे। ॿिया जेके हूंदा आहिनि ॿियनि खे पाण चवंदा आहियूं मोटर सेल्स, ठीकु आहे। इहे सेंसरी जेके नर्व्स हूंदी उहे सेंसरी सेल्स खे